कई वई। फायरिंग सबबि ॿेले खाते जे अमले में बि ख़ौफ़ पखिड़िजी वियो। सखर मां ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾियो पिया। इन जा वधीक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ सखर जे रिपोर्टर फारूक सुमरो खां। फारूक, छा तफ़सील आहे हिन मां वटि? जी बिल्कुल, बेले खाते पारां पनवा किल जे कच्चे वारे इलाइक़े सदूजा में कब्ज़नि खिलाफ़ ऑपरेशन कयो वियो। अदालती हुकुम ते DFO सखर जी अॻवानी में इहो ऑपरेशन शुरू कयो वियो, जंहिं दौरान कमंद जो जेको फ़सुलु आहे उनखे ज़ाया पे कयो वियो त नामालूम माण्हुनि पारां बेले खाते जी टीम जी पहुचण ते हवाई फायरिंग कई वई आहे। जदीद हथियारनि सां फायरिंग कई वई आहे, जंहिं करे बेले खाते जा जेके उते ऑपरेशन में मौजूद एहलकार आहिनि या नंढा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि में सख़्तु परेशानी वारी लहर पैदा थी वई आहे। इन हवाले सां DFO सखर ज़ियादुल्ला अगवानी जी अॻवानी में जेको बेले खाते जी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़तमु करण लाइ अदालती हुकुम आहे, उन खां पोइ ऑपरेशन कयो वियो। उन सां गॾु पंहिंजी पुलिस जी टीम बि मौजूदु हुई, पर पुलिस जी टीम बि इन हवाले सां को बि तहरुक नाहे वरितो। ऐं ज़रिया ॿुधाइनि था पिया त बेले खाते जी उहा टीम ऑपरेशन मुकमल करण बजाए ऑपरेशन जो जेको टारगेट मुक़ररु कयो वियो उहो करण बजाए फायरिंग खां पोइ उहो वापसि पनवा किल तरफ़ अची रही आहे। ऐं इन हवाले सां राब्तो करण जी कोशिशि कई वई बेले खाते जी टीम सां, पर कचे वारो इलाइक़ो हुजण सबबि उते राब्तो नाहे थी सघियो। अलबत्ता जेके वीडियो में जेके मंज़र ॾिसी सघजनि था उन में जदीद हथियारनि सां हवाई फायरिंग कई पई वञे, जॾहिं त बेले खाते पारां शुरूआत में हुते जेको कब्ज़े वारे हंध ते मौजूदु हुयो कमंद जो फ़सुलु उनखे ट्रैक्टरनि जी मदद सां ज़ाया कयो पियो वञे। इहो ऑपरेशन 2 ॾींहंनि खां जारी आहे। अॼु हवाई फायरिंग कई पई वञे, जॾहिं त इन ऑपरेशन में इहो बि ॼाणायो वियो त रेंजर्स जी पिणु मदद वरिती वेंदी, पर ऑपरेशन में रेंजर्स मौजूदु कोन्हे ऐं पुलिस हुते मौजूदु आहे, पर इन बावजूदि पुलिस बि को तहरुक नाहे वरितो। ऑपरेशन खां अॻु में लाउड स्पीकरनि ज़रिए ॼाणाइण इलाइक़नि में ऐलान करायो वियो त अदालती हुकुम ते ॼाणायल कब्ज़े वारी ज़मीन ख़ाली करण लाइ बेलो खातो ऑपरेशन कंदो। तंहिं करे को बि इन हवाले सां सभिनी खे आगाह कजे थी पई, नोटिस ॾिना विया आहिनि त जीअं बेले खाते जेको ऑपरेशन हुन में का रिंदक या रुकावट पैदा न कई वञे, पर इन बावजूदि बेले खाते जी टीम जे पहुचण ते हवाई फायरिंग कई वई आहे, वॾी ज़ोरदार फायरिंग कई वई आहे, जंहिं करे बेले खाते जी टीम में सख़्तु परेशानी वारी लहर छायल आहे। फारूक सुमरो, महिरबानी अव्हांजी तफ़सील ॾियण जे लाइ।